तुझे आगे अरदास हमारी, आ, आ, तुझे आगे अरदास हमारी, जे पिंड सब तेरा, नानक सब तेरी वडियाई, नानक सब तेरी वडियाई, कोई नाम न जाने मेरा, हाँ दूरों आई चल के, दूरों आई चल के, चल के, चल के, हाँ दूरों आई चल के, बाबा तक की तो सरड़ा आछा रखी चित में, मेरा सभई दुख गवाए दियो, बोल गुरु नानक देव की जय। मेरो मन प्रेम लगो हरि, प्रेम लगो हरती, मेरो मन प्रेम लगो हरि, प्रेम लगो हरती, प्रेम लगो हरि, प्रेम लगो हरती, हमारी वेतन हरि प्रभु जाने, हमारी हर प्रभु जाने, हमारी वेतन हर प्रभु जाने, हमारी हर प्रभु जाने, जीव तिरखावंत बिननी, वेतन हर प्रभु जाने, जीव तिरखावंत बिननी, मेरो मन प्रेम लगो हरि, प्रेम लगो हरती, मिल मिल सखी गुण का मेरे प्रभु के, मिल मिल सत्य गुर का मेरे मबू के, जीव भावे तीव में, मेरो मन प्रेम लगो हरि, प्रेम लगो हरती, मेरो मन प्रेम लगो, ई प्रेम लगो हरती, जन नानक हरि आस पुजावे, जन नानक हरि आस पुजाए, तो भाई मो मेरा मेरो मन प्रेम
लगो हरि प्रेम लगो हरती मेरो मन प्रेम लगो हरि प्रेम लगो हरती। साहिबनि चवनि था त हे भॻवान असांजो प्रेम अहिड़ो लॻा जीअं हमेशह असांजी रहिजी अचे। असां केॾो ॿारनि सां हुननि सां प्रेम लॻायूं था पर फ़ाइदो कुझु न आहे। जेको असां गुरूअ सां लॻाईंदासीं, भॻवान सां लॻाईंदासीं, झूलेलाल सां लॻाईंदासीं, उन मां असांखे फ़ाइदो पवंदो। बाक़ी ॿाहिरियूं त ॻाल्हियूं आहिनि ई आहिनि। घर में खिटखिट हुनजूं ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी ज़िंदगी गुज़री वई। पर असांखे पाण खे सम्झण वारा, तंहिं करे साहिब असांखे था सम्झाइनि मेरो मन प्रेम लॻो हरती। असांजो जेको प्रेम आहे असांखे भॻवान सां लॻाइणो आहे। हां असांजे पाण जहिड़ो कमु कंदासीं त ओड़ो त बीजंदासीं न। हां जेको लोड़ंदासीं त उहो ई बीजंदासीं। गुरू नानक बि चयो आहे नी त जेको असां कर्म कंदासीं न इहा त असांखे ॼाण आहे नी त असां जेको जेको पोखींदासीं त उहो ई लोड़ींदासीं। अम्मा असां जेको खणी ईंदासीं त भंडारे में त उहो ई असांखे मिलंदो न, उहो ई खाईंदासीं न। ईअं थोरे तव्हां मुङ खणी ईंदव त तव्हांखे यानी की पकोड़ा ॾींदा न, चवंदा मुङ खणी आया त मुङ ई हलाईंदासीं संगत में। तहिड़े नमूने गुरू नानक बि असां जेको कंदासीं उहो जो बीजे सो लोवे कर्मनि संदो खेत। इहा ॻाल्हि आहे न। मदन वाणियो ऐं छा सा ॿई पाण में वेठा हूंदा, पोइ उनजा जेके मुरीद हूंदा हुआ न उहे चवंदा साईं उहो वाणियो ऐं तव्हां छा साहिबु। असां जंहिंमहिल निवरूं था न त असां हुनखे बि था निवृत, उहो इहो न सम्झंदा त उहो बि संत आहे, उहो बि संत आहे। उहो ॿाहिरों ख़ाली बेख ॾिसंदा हुआ। पोइ चवंदा साईं भई असांखे निवरूं था, असांखे मज़ो नथो अचे। असांजे दिलि में कोई शंका थी थिए। चई भई छाजी शंका थी थिए? चई साईं उहो भाई बंदि माना वाणियो ऐं तव्हां छा साहिबु। तंहिं करे असां चऊं था त जेकॾहिं असां हुनखे सजदो न करियूं। चई चङो भाई। उनखां चयूं मदन वाणे खे, चई भई असां कुझु ॾींहं ॿाहिरि था वञूं तंहिं करे 2-3 ॾींहं न अचो। हुन चयो ठीकु आहे। पर हिन मदन हाणे हिनखे चयो छा साहिबु, पर मूंखे हुन सां सुवाल जवाब कराइनि। उहे सुवाल जवाब तव्हां कंदव मूंखे? असांखे जवाबु ॾींदो? चई हा साईं छो न ॾींदासीं, जेको पुछंदव सो तव्हांखे ॾींदासीं। चई चङो साईं ॿुधायो तव्हां केरु मां केरु? त हुन चयो हाणे असांखे कहिड़ी ख़बर तव्हां कहिड़ो मां कहिड़ो? चई चङो बाबा। वञी करे हुनखां मदन वाणे खां पुछी आया। अची पुछनि साईं तव्हां केरु मां केरु? साह साहिब चवनि था। चई बाबा तूं धूड़ मां छाई, मिड़ई बुक अढाई। हे तपी बाहि थी विया इहे। चई साईं असांजे खे त पाण खे त ॻाल्हाए छाई ऐं पाण खे चए थो बुक अढाई। इहा साईं ॻाल्हि ग़लति आहे। चई भाई तव्हां हुनखां पुछी था अचो भई इहो तव्हां कहिड़े नमूने चई। चई साईं जंहिंमहिल असां मरंदासीं न तंहिंमहिल तव्हांखे धूड़ में छाड़ींदा, माना यानी खोटे करे क़बर हुन में मिटी करे छॾींदा। मां छाई माना चइबो आहे रख खे। हा छाई चइबो आहे रख खे। तंहिं करे मरण खां पोइ तूं धूड़ मां छाई, मिड़ई बुक अढाई माना जहिड़ा अढाई वाल कपिड़ो तव्हांखे पोइ इहे कंदा तहिड़ो अढाई वाल असांखे ॾींदा। पोइ हिन में कहिड़ी ख़बर आहे? चइबो ॾिठो भई हीअं त चई हा बाबा ईअं। पर तॾहिं बि असांखे शंका त भई हाणे चई चङो हाणे ॿियो सुवालु पुछिजो भई हितां जेके माण्हू मरनि था उहे उते छा था वञी कनि? चई हाणे असांखे कहिड़ी ख़बर त भई अलाए छा था कनि, असांखे ख़बर पवंदी छा? असांजे घर भाती ॿाहिरि वेंदो भाॼी वठणु, असांखे कहिड़ो कयो पटाटा थो वठे या भिंडियूं थो वठे या असां त ईअं चवंदासीं न भाॼियूं वठणु विया। हा जॾहिं हुनखे चवंदव तॾहिं चवंदासीं पोइ चवंदा भाई भिंडियूं वठिया। पर चई भई पुछ त सही। आया हुन ॾे मदन वारे ॾे। चई साईं जेके हिते मरी था वञनि उहे मथे वञी छा था कनि? चई बाबा उहो कहिड़ा कमु जेको कनि था जेको पोखियुनि सां कनि था। चई हा। चई चङो पुछी अचो भाई उहो खोटनि छा कमु कहिड़ो था कनि? चई भई ॾाटे सां यानी उहो लुड़नि था पिया। चई लुड़नि छा था? चई बाबा जेको पोखींदो त लुड़ींदो। कणिक पोखींदो त कणिक लुड़ींदो नी, जूअर पोखींदो त जूअर लुड़ींदो। त चई करे बाबा हाणे इहे ॻाल्हियूं बराबरि आहिनि। तंहिं करे चवनि था बाबा हिनखे घुरायो अची करे असां सां गॾु वेह। हिकु जहिड़ो ॾींहुं न राति हूंदी, हिकु जहिड़ो ॾींहुं न राति हूंदी, जहिड़ो जहिड़ो समो तेरी बात हूंदी, तेरी तात हूंदी।
हिक जहिड़ो ॾींहुं न राति हूंदी जहिड़ो जहिड़ो समो तेरी बात हूंदी तेरी तात हूंदी हिक जहिड़ो ॾींहुं न राति। हाणे ॾिसो हिन खां अॻु में केॾो मेलो लॻल हुयो कीअं संत महात्माओं अचनि पिया ऐं हलनि पिया भंडारा त उहे ॾींहं ऐं हाणे ॾींहं में आहे न फ़र्क़ु त चवनि था हिकु ॾींहुं राति न थींदी तंहिं कवि लिखे थो कल तारा हुई राज जी राणी अॼु उहा बणी धोबियाणी कल तारा हुई राज जी राणी अॼु उहा बणी धोबियाणी धोए कपड़ा के ना धोए कपड़ा के ना हथ चालन छेना हथ कॾहिं वांदी न की अधी राति हूंदी कॾहिं वांदी न राति हूंदी जहिड़ो जहिड़ो समो तेरी बात हूंदी तेरी तात हूंदी हिक तेरी तात हूंदी हिक जहिड़ो ॾींहुं न राति हूंदी हिक राति हूंदी जहिड़ो जहिड़ो समो तेरी बात हूंदी तेरी तात हूंदी हिक तेरी तात हूंदी। हाँ तारा मां चए उनखे ॼाण हुई त सुभाणे मां छा थींदो कीअं थींदो कीअं ॾिसो सिर्फ़ु सिपने में उन ॾिठो त भाई मां भाई दान ई कई आहे आयो विश्वामित्र ॾे चई बाबा मां हीअं राति जो सिपने में ॾिठो आहे त मां तोखे दान कयो चई पोइ सिपनो करे त पूरो न थींदो तूं दान कर चई पोइ हाणे जीअं चई हा बाबा नंगड़ी कई त नंगड़ीअ में दान कर जंहिंमहिल सभु नांगड़ चयईंसि चई हाणे ॿुधो मूंखे ॾखणा बि त ॾियो न महाराज खे रोटी जंहिंमहिल खाए न उन महिल कुझु न कुझु हुनखे ॾिबो आहे पोइ हुन में चए पियो हा जेको जय ॾखणा बराबरि आहे न असां जंहिंमहिल बि कंहिंखे धामो या कुझु बि खाराईंदा आहिनि मथां 1.25 रुपया 1.5 रुपया हाणे त ज़मानो न आहे 1.25 रुपया 1.5 रुपया त ॾियणो पवंदो आहे भई तॾहिं वञी करे हली असांजे पितरनि खे तॾहिं उहो यानी की मिलणो आहे काई बि सवाई छो कबी आहे भई सवाई कुझु त भई उन्हनि खे मिले न हे त भई महाराज खाइयो पेट भरियो हरी हा करियो पर जेको असां मथां ॾखणा ॾींदासीं न उहा उनखे हुते मिलणी आहे त चए पियो भई हाणे मूंखे भई मथां ॾे चए भई हाणे मां त चई चङो हिन मां कढी ॾियो चई न हाणे हिनखे हथु लाहिणो न अथई छाकाणि तो थाली पाए ॾिनी आहे रोटीअ जी भई उहा ई तूं मूंखे चवंदे भई हाणे हिन मां खण त ख़लत आहे न ॿी खणी आहे उन मां यानी कांव जी बि कढणी आहे हिननि जी बि कढणी आहे उन उहो वीचारे खे चए पियो हाणे पैसो कोन्हे जीअं हली भई यानी तेवाटे ते पाण खे लीलाम था कयूं पोइ ॾिसो ॻाल्हि थो कयांव भई तारा खे ख़बर हुई छा त भई मां सुभाणे मुंहिंजो हीअं थींदो हा कल तारा हुई राज जी राणी अॼु उहा बणी धोबियाणी धोए कपड़ा के ना धोए कपड़ा के ना हथ चालन छेना हथ चालन छेना कॾहिं वांदी न की अधी राति हूंदी कॾहिं वांदी अधी राति हूंदी जहिड़ो जहिड़ो समो तेरी बात हूंदी तेरी तात हूंदी हिक बात हूंदी तेरी तात हूंदी हिक जहिड़ो ॾींहुं न राति। कल द्रौपदी थे मौज माणी अॼु उहा बणी बोर चाणी हाणे द्रौपदी ॾिसो बाबा कीअं ॾिसो यानी की उन मथां अची आपत पई सिर्फ़ु थोरे अखर ॻाल्हाइण जे करे छा माण्हू ॻाल्हाए बि नी सोचे सम्झी ॻाल्हाए हीअ ज़बान भॻवान खे असांखे बराबरि ॾिनी आहे ॻाल्हाइण पर हुन में मिठो ॻाल्हाइण नी मिठा ॿोलण नींहुं चलण हथां बि कुझु दे
रब तिना जे बगल में माना उहो असांखे जंगल बंगल में वञण जी ज़रूरत न आहे हुते वञो हुते वञो हुते वञो अच्छा न मिठो ॻाल्हाइजे मिठो हा बाबा मिठो ॻाल्हाए नींहुं चलो नीचाड़ी करे हलो आहे असां जंहिं महिल निवरंदासीं तई त 10 जो नोट 100 नोट खणंदासीं नी पर असां ईअं बीठा हूंदासीं चवंदा हलिया 100 नोट हलिया 10 जा ईंदो छा त असां जॾहिं यानी निविरी करे खणंदासीं नी अमा हा काई बि त हाणे यानी की जे निवरंदासीं त असांखे फल पवंदो नी हाणे निवर में आहे कोन नुंहुं ससु खे पहिरें पवंदी नी चवंदी छुट उहा तरी छुट त छुट तूं पंहिंजे घर मां पंहिंजे घर अॻे ईअं न हूंदो अमा छुट बुट न हूंदो सदाईं ख़ुशि हुजे सदाईं वधे वसे सदाईं सते पुटे जी माउ थी अञा ईअं चवंदी घोट खे सॾु कयईं चई ईअं मूंखे पिटे वरिती चई मैं पिटे छो थी चई सते पुटे जा छाकाणि ॿिली आहियां कुती आहियां हीअ सत पुट इहा छा मस्करी आहे छा चई न हाणे ईअं न आहे हाणे भॻवानु बाबा जेको तव्हांखे ॾे वेठो कल द्रौपदी थे मौज माणी अॼु उहा बणी बोड़ी चाणी कल द्रौपदी थे मौज माणी अॼु उहा बणी बोड़ी चाणी झूठा बासण मले झूठा बासण मले झली हथ में झले झली हथ में झले कॾहिं वांदी न की अधी रात हूंदी कॾहिं वांदी हूंदी जहिड़ो जहिड़ो समो तेरी बात हूंदी तेरी तात हूंदी हिकु समो तेरी बात हूंदी तेरी तात हूंदी हिकु जहिड़ो ॾींहुं न राति हूंदी जहिड़ो जहिड़ो समो तेरी बात हूंदी तेरी तात हूंदी तेरी तात हूंदी हिकु जहिड़ो ॾींहुं न राति कल सीता पई झूलन में झूले ॼण फूलन में सल पेई फूले कल सीता पई झूले ॼण फूलन में सल पेई फूले ऐं सीता माता जो ॾिसो त हुते बि राज घराणो हा हिकु ई धीअ राजा जनक खे हेॾे बि अचो त नुंहुं वॾे में वॾी रामचंद्र भॻवानु चई करे बसि पहिरियों पहिरियों नुंहुं वॾीअ जो हक़ु थींदो आहे हर कंहिं ॻाल्हि में पोइ हाणे तक़दीर खे थोरी माण्हू यानी की ॾिसण भई छा आहे हा ॾिसो न रातो राति में वक़्तु फिरी वियो हाणे सुबुह जो ख़ुशी थियणु लॻी भई ॾियारी आहे अॼु राजा रामचंद्र वेहींदो गदीअ ते पर हुनखे कहिड़ी ख़बर त राति के कई वञी करे भई हे कंदी हा अची भई दशरथ जा कन भरींदे भई हिनखे रामचंद्र खे भई न ॾे इहो भली बनवास वञी पोइ राजा खे थो चए भई हाणे थी तूं वर घुरे अॻे को हुनखे चयो हुअईं त भई तूं कंहिं महिल बि चवंदे त मां तोखे ॾींदोमांइ पोइ चई न कल सीता पई झूलन में झूले ॼण फूलन में सल पेई फूले अॼु बन बन घुमे अॼु बन बन घुमे पथेरन ते सुमे पथेरन ते सुमे कॾहिं आंधी त कॾहिं बरसात हूंदी कॾहिं आंधी बरसात हूंदी जहिड़ो जहिड़ो समो तेरी बात हूंदी तेरी तात हूंदी जहिड़ो तेरी तात हूंदी हिकु जहिड़ो ॾींहुं न राति हूंदी जहिड़ो जहिड़ो समो तेरी बात हूंदी तेरी तात हूंदी तेरी तात हूंदी तंहिं करे कवि पालाज वॾो कवि पालाज उहो चए थो बराबरि आहे इहा ॻाल्हि आहे भली असांजे तक़दीर में पर छा इहा ॿिए में हथु न आहे पहलाज में के सलाम हुआ जिए राखे तीअं रहबो राम हुआ पहलाज में के
के सलाम वा जिए राखे तीअं रहबो राम वा ॾोह कहते न ॾे ॾोह असां ॿिए ते ॾोह ॾींदा आहियूं हे ईअं न करिया साईं हिन मुंहिंजी नौकिरी विञाए छॾी हरू भरू वञी हुनखे चई हीअं थी हीअं थी पर ईअं न आहे अम्मा जीअं हूंदी न तक़दीर में न सुठी शइ त उहा पंहिंजो पाण मिलंदी काॾे वेंदी असांजे नक़दीर में हूंदो त असांखे काॾे केरु खणंदो असां ख़ाली चवंदा इहो हिन न कया त हीअं थी आहे हीअं न करे त हीअं थी आहे इन में भलो हूंदे हा वो राजा जी ॻाल्हि ॿुधायो न तव्हांखे चई बाबा हिन में बि भलो आहे हुन राजा जी आङुर कटिजी पई चई बाबा हिनखे विझो जेल में चए थो हिन में बि भलो आहे हिन में बि भलो आहे विधोसि जेल में राजा पंहिंजे लेखे घोड़े ते निकिरी वियो अची हुन जमदूतनि पकड़ियो न चई बाबा हाणे ॾिसूं भई हिनखे बली चाढ़ियो वठी आया देवी माता बली चाढ़नि त हिकिड़े चए साईं हे बलीअ जे लाइक़ु न अथव चई छो चई साईं हिन जो अंगु कटियलु अथव माना अंगु कटियलु जंहिंजो बि हूंदो आहे न मां उहो बेस्ट थियलु आहे माना इनखे न चई बाबा हिनखे लाहे छॾियो ऐं ॿियो बि वञी ॻोल्हे जो हे आयो राजा घर ई चई भाई चङो थियो तो मूंखे चयो भई हिन में बि भलो आहे त मां त तोखे हिन में भई तो तंहिंखां पोइ बि तो चयो त साईं मूंखे त जेल में विधो अथव त हिन में बि भलो आहे की तुंहिंजो कहिड़ो भलो थियो चई साईं ॿई गॾु हलूं हा तव्हांखे त छॾे ॾिना मूंखे त ॿलीअ ते चाढ़नि हा नी मुंहिंजो थोरो अंगु मंगु भॻल आहे तंहिं करे मां पंहिंजे लाइ बि चयां भई इन में बि भलो आहे भले जे मूंखे जेल में विधो आहे त हिन में बि भलो आहे जीअं मूंखे पाण सां गॾु वठी हलो आहे त तव्हांखे छॾे करे की अरे हिनखे ॿलीअ ते चाढ़ियो तॾहिं मां चयो भई इन में बि भलो आहे तो इन करे असांखे पहला जैसे के सलाम वा जिए राखे तीअं रहबो राम वा पहला जिए राखे तीअं रहबो राम वा ॾोह कहते न ॾे ॾोह कहते न ॾे भोग दुख सुख गॾे भोग दुख सुख गॾे धार धार समय जी सौगात हूंदी धार धाम सौगात हूंदी जहिड़ो जहिड़ो समो तेरी बात हूंदी तेरी तात हूंदी जहिड़ो जहिड़ो तेरी तात हूंदी हिकु जहिड़ो ॾींहुं न राति हूंदी हिकु जहिड़ो ॾींहुं न राति हूंदी जहिड़ो जहिड़ो समो तेरी बात हूंदी तेरी तात हूंदी हिकु तेरी तात हूंदी हिकु जहिड़ो ॾींहुं न सो बाबा सभु कर्मनि जो लेखो अथव ॿियो केतिरी ॾोह ॾियण जी ज़रूरत न आहे हिन हीअं कयो हीअं न तंहिं करे कवि जेको पाला जो घटि न हो उन सुठे नमूने असांखे सम्झाए ॾिनी आहे असां नुंहं जे लाइ चवंदासीं हुन चवण लाइ पुटु भई ॾिंगो निकितो हे निकितो न पर जे असां करे आया हूंदासीं न असांखे भोगणो आहे न असांजे करे न त हाणे बि असांखे आहे ज़िंदगी त असांखे सम्झी हलूं हा या असांखे मनुष्य देवी मिली आहे न त असांखे हाणे सम्झ हिकिड़ो सोचण जी आहे भई हाणे त घटि में घटि सुधरी हलूं हाणे त कुझु न कयूं वई सो वई जेका ॻाल्हि थी वई त थी वई पर हाणे जो असांखे मिलियो आहे जनम मन अचे त उनजो त ख़ुदि फ़ाइदो वठो न चइबो आहे न मौक़े जो फ़ाइदो हर को वठे हा जंहिं महिल लाइन में बीहंदा आहियूं पिया ॾिसंदा भई हाणे मौक़े जो आयो आहे त घुसी करे बि वठंदा आहियूं टिकेट भई मौक़ो मिलियो आहे भई उहो भाई होॾे थो करे त असांखे हाणे भॻवानु मनीषा जी देह मिली आहे अच्छा इहो बसि निकदेव की जय हा 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 भगवान की बन अच्छा अच्छा हाँ हाँ जय श्री